ओम शांति। अॼु मिले तारीख़ 21/1/2024 अॼु अव्यक्त बाबदादा जो रिवाइज़ कोर्स 18/1/98 जा महावाक्य आहिनि। सकाश ॾियण जी सेवा करण जे लाइ लॻाव मुक्त ठही बेहद जे वैरागी ठहो। अॼु जो ॾींहुं विशेष स्नेह जो ॾींहुं आहे। अमृत वेले खां चारो और जा ॿार पंहिंजे दिलि जे स्नेह खे बाबदादा जे अर्थ अर्पित करनि पिया। सर्व ॿारनि जी स्नेह जी मोतियुनि जी माला बाबदादा जे गले में पइजे पई। अॼु जे ॾींहुं मतिलबु बाबा जी सर्व ॿारनि जी स्नेह जी मोतियुनि जी मालायूं बाबदादा जे गले में पढ़दियूं पई वञनि। अॼु जे ॾींहुं हिकु तरफ़ स्नेह जी मोतियुनि जी माला, ॿिए तरफ़ मिठी उलहननि जी माला बि हुई। लेकिन हिन वर्ष उलहननि में अंतर हुयो। पहिरियों उलहना हूंदो हुयो असां बि साथ हलूं आहे, असां साकार पालना न वरिती, ॿिया बि उलहन हुया। हिन वर्ष मेजॉरिटी जो उलहनो इहो रहियो की हाणे बाप समान ठही तव्हां वटि पहुची वञो। समान ठहिण जो उमंग उत्साह मेजॉरिटी में रहियो। समान ठहिण जी इच्छा ॾाढी तीव्र ठहींदी पई वञे ऐं ॾाढी तीव्र आहे, ठहनि बि था ऐं ठहींदा बि। ये संकल्प समान ठहिण जी इच्छा ॾाढी तीव्र आहे, ठही वञो ऐं अची वञो तव्हां वटि। इहे संकल्प रूह रियान में ॾाढे ॿारनि जी रही। बाप दादा बि इहे ई ॿारनि खे चईंदो आहे की समान भव, संपन्न भव, संपूर्ण भव। बाप समान निराकारी स्थिति, बाप समान संपन्न, सर्वगुण शक्तियुनि सां संपन्न ऐं संपूर्ण हिकदमि भरपूर। ॿियो अनुभवी आत्मा बाप दादा समान। हिन जो साधन सदा जे लाइ ॾाढो सहज, सभिनि जी सहज साधन आहे। सदा स्नेह जे सागर में समाइजी वञो। सदा बाप समान संपन्न संपूर्ण ठहिण लाइ असांखे बाबा जी स्नेह जे सागर में समाए वञिणो आहे। जीअं अॼु जे ॾींहुं स्नेह में समायल रहियो न, ॿियो कुझु यादि हुयो सवाइ बाप दादा जी? ॿियो कुझु यादि रहियो? 18 जनवरी सभिनि जो उहो संकल्प हूंदो आहे त सभु सहज ई बाबा जी स्नेह में समाइजी वेंदा आहिनि। उठंदे वेंदे स्नेह में समायल उहो रहियो न। हलंदे फिरंदे छा यादि रहियो? ब्रह्मा बाप जे चरित्र ऐं चित्र बि साम्हूं रहियो ऐं चरित्र बि स्मृति में रहियो। सभिनि स्नेह जो अनुभव अॼु विशेष कयो न। महिनत लॻी, सहज थी वियो न। स्नेह अहिड़ी शक्ति आहे जो सभु कुझु कराए ॾींदो आहे। सभिनि जे स्नेह जो अनुभव अॼु विशेष रहियो न, विशेष कयो। महिनत न लॻी, सहज बाबा जी यादि अचे पई न। देह यादि रहंदी आहे उन ॾींहुं, न देह जी दुनिया यादि रहंदी आहे। स्नेह महिनत सां छुड़ाए ॾींदो आहे। जिते मोहबत हूंदी आहे न उते महिनत न हूंदी आहे। जिते बाबा सां मोहबत हूंदी आहे हुते महिनत न हूंदी आहे। स्नेह सदा सहज बाप दादा जो हथु पंहिंजे मथां अनुभव कराईंदो आहे। जिते बाप दादा सां या कंहिंसां मोहबत हूंदी आहे त उते महिनत न करणी। कोई चईंदा न तोखे मूंसां प्यार थी न त हीअं कर फटाफट स्वयं खे उहो चेंज करे वठंदा आहिनि। महिनत न करणी पवंदी आहे। स्नेह सदा सहज बाप दादा जो हथु पंहिंजे मथां अनुभव कराईंदो आहे। बाबत स्नेह छत्र छाया ठही माया जीत बि ठाहे छॾंदो आहे। केतिरी बि वॾी समस्या रूपी पहाड़ हुजे, स्नेह पहाड़ खे बि पाणी जहिड़ो हल्को ठाहे ॾींदो आहे। अगरि बाबा सां स्नेह आहे त बाबा जी स्नेह जी छत्र छाया जे हेठां असां माया जीत बि ठही वेंदासीं। केतिरी बि वॾी समस्या, पहाड़ रूपी पहाड़ जहिड़ी समस्या बि स्नेह पहाड़ खे बि पाणी जहिड़ो हल्को ठाहे ॾींदो आहे। त स्नेह में रहणु ईंदो आहे न। अॼु रही करे ॾिठो न, कुझु यादि रहियो न बाबा 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 हिकु ई यादि में लवलीन रहियो। त बाप दादा चईंदा आहिनि कोई पुरुषार्थ न बि करो, स्नेह में समायल हुए रहो। समाइणु ईंदो आहे न। कॾहिं कॾहिं ॿार स्नेह जे सागर में समाईंदा आहिनि, लेकिन थोरो सो समय समायो पोइ निकिरी ईंदा आहिनि। हाणे चईंदा बाबा मिठा बाबा प्यारा बाबा, हाणे ॿाहिरि निकिरी ईंदा।
ॿिया ॻाल्हियुनि में लॻी वेंदा। बसि सिर्फ़ु थोरी सी जीअं कोई डुबकी लॻाए करे निकिरी ईंदो आहे न, ईअं स्नेह में समाए डुबकी लॻाई निकिरी आया। समाए रहो त स्नेह जी शक्ति सभु सहज करे ॾींदी आहे। सहज सभिनि खां सहज मुक्त करे ॾींदी आहे। बाबा सभु चवनि था स्नेह जी शक्ति सभी ॿारनि खे ब्रह्मण जन्म जे आदि जो अनुभव आहे। स्नेह ब्रह्मण ठाहियो अथई न असांखे। सभी ॿारनि ब्रह्मण जन्म जे आदि खे अनुभव कयो आहे। बाबा जी स्नेह में ई त असां सभु कुझु शुरू में छॾे छॾियो न। केतिरो सहज स्नेह परिवर्तन कई न। पंहिंजे जन्म जे आदि जे समय अनुभव यादि आहे न, ज्ञान ऐं योग त मिलियो, लेकिन स्नेह आकर्षित करे बाप जो ठाही। सदा स्नेह जी शक्ति, अगरि सदा स्नेह जी शक्ति में रहो त सदा जे लाइ महिनत सां मुक्त थी वेंदासीं। वैसे बि मुक्ति वर्ष मल्हायो था न, त महिनत सां बि मुक्त हुनजो साधन आहे। सदा बाप दादा जी स्नेह में समाइजा रहो। स्नेह जो अनुभव सभिनि खे आहे या न? अगरि कंहिंखां पुछंदव कि बाप दादा सभिनि खां ज़्यादा स्नेह बाप दादा जो किस आहे, त सभी हथु उठाईंदा कि मुंहिंजो आहे। सभिनि हथु हिलायो, साइलेंस जो हथु उठायो, आवाज़ वारो न उठाइणो आहे। त बाप दादा अॼु इहे ई चवंदा आहिनि कि स्नेह जी शक्ति सदा कार्य में लॻाईंदा रहो। सहज आहे न, योग लॻाईंदा आहियो, देह भुलिजी वञे, देह जी दुनिया भुलिजी वञे, माया जी ठऊं। योग लॻाईंदा आहियो छो जी ताकी असां देही अभिमानी ठही वञूं, देह जी दुनिया भुलिजी वञे, असां सभु माया जी ठही वञूं। जॾहिं स्नेह जी छत्र छाया में रहंदा त स्नेह जी छत्र छाया जे अंदरि माया बि न अची सघंदी आहे। स्नेह जे सागर जे ॿाहिरि ईंदा आहियो त माया ॾिसी वठंदी आहे ऐं पंहिंजो ठाहे छॾंदी आहे। निकिरो ई न, सदा बाबा जी स्नेह में समायल हुए रहो न। स्नेह कोई कार्य कंदे हुए, स्नेही कोई बि कार्य कंदे हुए स्नेही खे भुलिजंदो न आहे। स्नेह में खोयल हुआ रहो, हर कार्य कंदा आहियो न। स्नेह में खोइजी वञो, पोइ हर कार्य कंदा रहो बाबा सां गॾु। बाबा जी स्नेह में खोइजी वञो, पोइ हर कार्य कंदा वञो। त जीअं अॼु जे ॾींहुं खोयल हुए रहियो, ईअं सदा स्नेह में न रही सघंदा आहियो छा? स्नेह सहजी बाप समान ठाहे ॾींदो आहे। छो जी जंहिंजे हथ साथ स्नेह आहे उन जहिड़ो ठहिण इहो मुश्किल न हूंदो आहे। ब्रह्मा जे बाबा सां स्नेह आहे त उन्हनि जहिड़ो ठहिण मुश्किल थोरी ईंदो। भई जंहिंसां स्नेह आहे उन्हनि जहिड़ो ठहिण में मुश्किल लॻंदो न लॻंदो न। जंहिंखे जो अगरि असांखे बाबा सां स्नेह आहे, बाबा खे जो सुठो लॻंदो आहे, असां पोइ सहज रीति कंदासीं न, हा बाबा त मुंहिंजो आहे। ब्रह्मा बाप सां दिलि सां प्यार आहे, दिलि जो प्यार आहे। ब्रह्मा बाप जो बि ॿारनि सां अति स्नेह आहे न। सदा हिकु हिकु ॿार खे इमर्ज करे विशेष समान ठहिण जी सकाश ॾींदा आहिनि। जीअं पास जीवन में हिकु हिकु रतन खे ॾिसंदा, हर हिकु रतन जी वैल्यू खे ॼाणंदे विशेष कार्य में लॻाईंदा आहिनि, ईअं हाणे बि हिकु हिकु रतन खे विशेष रूप सां विशेषता के कार्य में लॻाइण जो सदा बाप दादा जो संकल्प रहंदो। ॾिसो बाबा जी केॾा सारा ॿार आहिनि। बाबा पंहिंजे हर ॿार जी विशेषता ॾिसी करे उन अनुसार हुन आत्मा खे हुते सेट कंदा आहिनि। तंहिंजे करे कॾहिं बि असांखे कंहिंजे कहिड़े बि कारण सां कंहिंजे बि जीवन में विघ्न न विझणो खपे। हिकु त बाबा एॾी मुश्किल सां पंहिंजे रत्ननि खे ढूंढे करे लाइनि था। ॿियो अगरि असां बाबा जे कार्य में विघ्न विझंदासीं, हुन आत्मा खे परेशान कंदासीं, हुनखे बाबा जे ज्ञान योग सां दूर करे छॾंदासीं, त बाबा जे कार्य में असां विघ्न विधो त पोइ धर्मराजपुरी में सजा खाइणी पवंदी न। इन करे बाप दादा चवंदा आहिनि मां हिकु हिकु रतन खे विशेष रूप सां हुन विशेषता खे ॾिसी करे हुनजी विशेषता खे कार्य में लॻाईंदो आहे। मूंखे बाबा जो संकल्प रहंदो आहे हर ॿार में जो विशेषता आहे उनजी विशेषता खे असां कार्य में लॻायूं।
तंहिंजे करे असांखे बि हर हिक जी विशेषता बाप दादा खे यादि करे इहा बाबा जो ॿारु आहे, हिन आत्मा, इहा आत्मा आई आहे बाबा जे घर, बाबा खे बाबा चयो अथई, त हिन खे कंहिं कार्य कहिड़ी विशेषता आहे उन अनुसार उन आत्मा खे असांखे कार्य में लॻाइणो खपे। ईअं न हीअ त ख़राबु आहे, हिनखे हितां कढी छॾो, हितां कढी छॾो, ईअं न करिणो खपे, पोइ त वञी करे दास दासी ठहींदव न। ॿियो हर हिक जी विशेषता जी वाह वाह जी गीत बि ॻाईंदा आहिनि बाबा। ॿियो बाबा हर हिक जी विशेषता जी गीत वाह वाह जा गीत बि ॻाईंदा आहिनि। वाह मुंहिंजो अमूल्य रतन। कई ॿार सोचंदा आहिनि कि ब्रह्मा बाप वतन में छा कंदा आहिनि, असां त हिते सेवा कंदा रहंदा आहियूं, ब्रह्मा बाप हुते वतन में छा कंदा आहिनि, लेकिन बाप चवंदा आहिनि जी साकार रूप में सदा ॿारनि सां गॾु रहंदा आहिनि, इहे वतन में बि रहंदा आहिनि ॿार, जीअं साकार रूप में सदा ॿार बाप सां गॾु रहंदा आहिनि, ईअं वतन में बि सदा रहंदा आहिनि, ॿारनि जी साथ ई रहंदा आहिनि बाबा, अकेला न रहंदा आहिनि। जेका सदा अव्यक्त स्थिति में स्थित थी करे हर कर्म कंदा आहिनि, उहे जीअं बाप दादा सां गॾु ई आहिनि, सदा अकेला न आहिनि। ॿारनि जे बिना बाप खे बि मज़ो न ईंदो आहे, जीअं ॿारनि खे बाप जे बिना सूझंदो न आहे न, ईअं बाप खे बि ॿारनि जे बिना ॿियो कुझु सूझंदो ई न आहे। अकेलो न रहंदा आहिनि, साथ में रहंदा आहिनि। साकार में त साथ जो अनुभव साकार रूप में थोरे ॿारनि करे सघंदा आहिनि, हाणे त अव्यक्त रूप में हर ॿार सां गॾु जीअं समय चाहो जॾहिं चाहियो साथ निभाईंदा रहंदा आहिनि। ॾिसो साकार में त थोरी जॻह, हाणे अव्यक्त में त केरु काथे विदेश में बि बाबा खे अव्यक्त रूप में यादि कंदो त जीअं उहो अव्यक्त वतन वासी आहे। अव्यक्त वतन त केॾो वॾो आहे, त हाणे बि बाबा पंहिंजे ॿारनि सां गॾु ई आहिनि। बाबा चवनि था साकार में त साथ जो अनुभव साकार रूप में थोरा सा ॿार करे सघंदा हुया, हर पार्टी ईंदी हुई पोइ हली वेंदी। हाणे अव्यक्त रूप में हर ॿार जीअं साथ, जीअं समय जॾहिं चाहे साथ निभाईंदा आहिनि, जीअं चित्रनि में ॾेखारींदा आहिनि न, उन्हनि हिकु हिकु गोपी सां गॾु कृष्ण खे ॾेखारियो अथई। लेकिन ये हिन समय जो गायन आहे, हाणे अव्यक्त रूप में हर ॿार सां गॾु जॾहिं चाहे राति जो 2 बजे 2:30 बजे कहिड़े बि टाइम साथ निभाईंदा रहंदा आहिनि बाबा आत्माउनि जो। साकार में त टाइम, समय, स्थान, लेकिन अव्यक्त में त ये जो गायन आहे न, कृष्ण के हर गोपी सां गॾु ॾेखारियो। ईअं बाबा अव्यक्त रूप में, असां बि अव्यक्त रूप में रहंदासीं त जीअं सभिनि खे अनुभव थींदो कि बाबा मूंसां गॾु आहे। त इहे त कृष्ण जा चरित्र आहिनि, लेकिन इहे त शिव बाबा हर गोपिकाउनि सां गॾु ब्रह्मा बाबा द्वारा अनुभव कराए सघंदा आहिनि। इन जो ई गायन पोइ कृष्ण ऐं गोपिकाउनि जो आहे। साकार जे त सेंटर्स ते चकर लॻाइण कॾहिं कॾहिं थींदो हुयो, लेकिन हाणे अव्यक्त रूप में त पवित्र प्रवृत्ति में बि चकर लॻाईंदा आहिनि बाबा। जिते पवित्र प्रवृत्ति हूंदी आहे न, हुते बि बाबा वञी करे चकर लॻाईंदा आहिनि। साकार में त ॾिसो 1 सेकेंड में बाबा सभिनि स्थाननि ते चकर लॻाए सघंदा आहिनि। अव्यक्त में, साकार में त केॾो टाइम लॻंदो आहे न, अव्यक्त में त हाणे सभी बाबा जे सभी स्थान जेका बाबा जे नाम सां हलनि था, जेको अगरि चईंदा इहो मुंहिंजो सेंटर आहे त हुते उहो बाबा जी फीलिंग ईंदी ई न। त जेका ॿार चईंदा आहिनि इहो बाबा जो सेंटर आहे, त अव्यक्त रूप में बाबा हर जॻह 1 सेकेंड में साथ चक्कर लॻाए सघंदा आहिनि। पवित्र प्रवृत्ति में बि चक्कर लॻाए सघंदा आहिनि। बाप जो कम ई छा आहे, ॿारनि खे समान ठाहे करे साथ वठी हलणु। बाबा जो इहो ई कमु आहे न, ॿियो छा आहे, इन में बिज़ी रहंदा आहिनि। त अॼु जे ॾींहुं बाप दादा ॿारनि खे विशेष महिनत सां मुक्त भव जो वरदान था ॾियनि। अॼु जे ॾींहुं बाप दादा ॿारनि खे विशेष महिनत सां मुक्त भव जो वरदान था ॾियनि। सदा बाप दादा जे स्नेह में समाए करे महिनत सां मुक्त ठहो। कोई बि कार्य करो त डबल लाइट ठही करे कार्य करो, त महिनत मनोरंजन अनुभव कंदव।
छो जी बाप दादा खे ॿारनि जी महिनत करणु, युद्ध करणु, हार जीत जो खेल करणु इहा सुठो न लॻंदो आहे। बाबा खे ॿारनि जी महिनत करणु, युद्ध करणु, हार जीत जो खेल इहो सुठो न लॻंदो आहे। त मुक्ति वर्ष मल्हायो था न महिनत में लॻल उहो त न आहियो। अॼु जे ॾींहुं विशेष इहे वरदान यादि रखिणो आहे। महिनत मुक्त भव। अॼु बाबा सभिनि खे कहिड़ो वरदान था ॾियनि, सर्व प्रकार जी महिनत सां मुक्त ठहो, सदा देही अभिमानी बाबा जे दिलि स्नेह में सदा समायल हुई आत्मा आहियूं। असां महिनत मुक्त आत्मायूं आहियूं। इहो संगम युग महिनत सां मुक्त थियण जो युग आहे न, मौज में रहण जो युग आहे। अगरि महिनत आहे त मौज न थी सघंदी आहे। हिकु युग परमात्मा ऐं आत्माउनि जो मौज मल्हाइण जो युग आहे। आत्मा ऐं परमात्मा जे स्नेह जो इहो युग आहे, मिलन जो युग आहे। जंहिं युग में आत्मा ऐं परमात्मा जो मिलन थींदो आहे। त दृढ़ संकल्प करो कि अॼु खां असां सभु महिनत खां मुक्त थी वेंदासीं, सदा परमात्मा मिलन में सदा मौज में रहंदासीं। थींदा न पोइ ईअं न हिते त हथु ठाहियो उते वञी करे चओ कीअं करूं छा करूं। छो जी बाप दादा वटि हर ॿार जे दृढ़ संकल्प करण जो पूरो फाइल आहे। बाप दादा कॾहिं ॿारनि जो फाइल ॾिसंदा आहिनि, बार बार दृढ़ संकल्प कयो आहे। जॾहिं खां जन्म वरितो अञा ताईं केतिरी बार संकल्प कयो ये कंदासीं, लेकिन उनखे पूरो न कंदा आहियूं। रूह रियान ॾाढी सुठी कंदा आहिनि, बाप दादा खे बि ख़ुशि करे ॾींदा आहिनि। जीअं जिज्ञासु खे प्रभावित करे ॾींदा आहिनि त बाप दादा खे बि प्रभावित करे ॾींदा आहिनि। लेकिन दृढ़ संकल्प जो प्रभाव थोरे समय रहंदो आहे, सदा न रहंदो आहे। हाणे सदा जे लाइ दृढ़ संकल्प करो त बाप दादा जो फाइल त वधंदो वेंदो आहे। बाप दादा वटि जेको फाइल आहे दृढ़ संकल्प जो वधंदो वेंदो आहे। जॾहिं बि कोई फंक्शन थींदो आहे त बाप दादा जी फाइल में हिकु प्रतिज्ञा पत्र खे जमा करे छॾींदा आहिनि। हिन करे बाप दादा लिखाईंदा न आहिनि। अॼु बि सभी संकल्प था करो था, हाणे ताईं हलंदा, अञा केसि ताईं हलंदा। फाइल जी कागज़ केसि ताईं रहंदो, फाइल में कागज़ त बाप दादा चवनि था फाइल में कागज़ केसि ताईं रहंदो। बाप बि ॾिसंदा रहंदा आहिनि। ॿारनि जो बाप समान ठहिणो, फाइल ख़तमु थियणु, फाइनल थी वञे। बाप जो ॿारनि जो बाप समान ठहिणु, फाइल ख़तमु थी करे हिकदमि फाइनल थी वञे। अञा त ढेर जी ढेर फाइल आहे। त सिर्फ़ु स्नेह में डूबल रहो, स्नेह जे सागर खां ॿाहिरि न निकिरो। ब्रह्मा बाप जे दिलि जो स्नेह आहे न, त स्नेह ब्रह्मा बाप सां दिलि जो स्नेह आहे न असां सभिनि जो, त स्नेह खे फॉलो करणु मुश्किल न हूंदो आहे। स्नेही खे फॉलो करणु मुश्किल न हूंदो आहे। स्नेह जे लाइ चईंदा बि आहियो जाते स्नेह उते जान बि क़ुर्बान वञे। बाप दादा त जान खे क़ुर्बान करण लाइ नथा चवनि, पुराणो जहान क़ुर्बान करे ॾियो। पुराणो जहान असांखे क़ुर्बान करे ॾियणो आहे। बाप दादा त जान खे क़ुर्बान करण लाइ न चईंदा आहिनि। हिन जी फाइनल डेट फिक्स करो, जॾहिं असांजो पुराणो सभु जहान बाबा वटि क़ुर्बान थी वञे। हाणे नयो जहान जो बाबा असांखे ॾेखारियो अथईं, जो सुभाउ संस्कार, जो चाल चलन व्यवहार, जीअं आत्मिक संबंध में सभिनि सां अचणु, इहे जहान धारण करिणो आहे। पुराणो सभु बाबा खे ॾेई छॾियो किचड़ पिटी। हिन जी फाइनल डेट फिक्स करो ऐं फंक्शन जी डेट खे फिक्स कंदा आहियो। बाबा चवनि था ॿी फंक्शन जी डेट खे फिक्स कंदा आहियो, 20 तारीख़ 24 तारीख़, हिन जी डेट कॾहिं फिक्स कंदा। हाणे बाबा सभु पुराणो जहान ख़तमु, हिन जी डेट बाप दादा फिक्स करनि। कंहिं चयो बाबा तव्हां फिक्स करो न, असां बाप दादा कॾहिं शब्द चईंदा ई न आहिनि, हाणे चईंदा आहिनि।
बाप दादा कॾहिं ते न छॾंदा आहिनि, हाणे चईंदा आहिनि त करिणो आहे उहा हाणे ई करो, हाणे ई पुराणो जहान ख़तमु। लेकिन बाप दादा त समर्थ आहे न, त समर्थ जे हिसाब सां त हाणे ई चईंदा। ॿार कॾहिं कॾहिं जी आदत में हिरल आहिनि, इन करे बाप दादा ॿारनि खे चईंदा आहिनि की हीअ डेट कॾहिं फिक्स कंदव, हाणे बि कॾहिं कॾहिं कंदव त बाप दादा बि कॾहिं कंदा, तव्हां बि कॾहिं कंदव, तव्हां बि कॾहिं कंदव, कॾहिं चईंदव त बाप दादा बि कॾहिं चईंदा। हाणे जे समय प्रमाण सभिनि खे बेहद जी वैराग्य वृत्ति में वञिणो ई हूंदो। लेकिन बाप दादा सम्झंदा आहिनि कि ॿारनि जो समय शिक्षक न ठहे। जॾहिं बाप शिक्षक आहे त समय ते ठहिणु, इहे समय खे शिक्षक ठाहिणु थियो। त असांखे समय त जॾहिं ईंदो, लेकिन असांखे त हाणे पूरो पुराणो जहान हाणे ई बाबा बाबा खे क़ुर्बान करे ॾियणो। बसि हाणे नए जहान जी संस्कार स्वभाव हुजणो खपे। उन में मार्क्स, अगरि समय असांजो शिक्षक थी वियो त हुन में मार्क्स कम थींदा। हाणे बि कई ॿार चईंदा आहिनि कि समय सिखाए छॾो, समय बदिलाए ॾींदो, समय जे अनुसार सॼी विश्व जी आत्मायूं बदिलंदियूं। लेकिन असां ॿार समय जो इंतज़ारु न करूं, समय खे शिक्षक न ठाहियूं। तव्हां विश्व जा शिक्षक जे मास्टर विश्व शिक्षक आहियो न, रचता आहियो न। समय त रचना आहे, त हे रचता आत्मायूं रचना के शिक्षक न ठाहियो। हाणे पुराणो जहान बाबति क़ुर्बान करे छॾियो। ब्रह्मा बाप समय के शिक्षक न ठातई। बेहद जो वैराग्य आदि खां अंत ताईं रहियो। आदि में ॾिठो केतिरो तन लॻाएं, मन लॻाएं, धन लॻाएं, लेकिन ज़रा बि लॻाव न रहियो कि मुंहिंजो तन कीअं हलंदो, अरे मां त ॿुढो आहियां। न, लॻाईंदा विया मन खे बाबा जी यादि में, सर्व जे कल्याण में लॻाईंदा रहिया। धन खे बि लॻाए छॾी। आदि में ॾिठो केतिरो तन लॻाई, मन लॻाई, धन लॻाई, लेकिन ज़रा बि लॻाव न हुयो। तन जे लाइ सिधा नेचुरल बोल इहे ई रहियो कि बाबा जो रथ आहे, मुंहिंजो शरीर आहे न, बाबा जो रथ आहे। बाबा जे रथ खे खारायां थो, मां खायां थो न। आत्मा त परमात्मा जे ज्ञान गुण शक्तियुनि जे टेस्ट में अतीन्द्रिय सुख में ख़ुशि हुई। लेकिन शरीर खे मां खारायां, मां बाबा जे रथ खे खारायां थो, मां नथो खायां। तन सां बि बेहद जो वैराग। मन त मनमना भव हुयो ई, धन बि लॻाई, लेकिन कॾहिं ये संकल्प बि न आयो कि मुंहिंजो धन लॻे थो। कॾहिं वर्णन न कई कि मुंहिंजो धन लॻे थो या मुंहिंजे धन लॻायो। बाबा जो भंडारो आहे, भोलेनाथ जो भंडारो आहे। धन खे मुंहिंजो सम्झी करे पर्सनल पंहिंजे प्रति हिकु चीज़ बि यूज़ न कई। कन्याऊं माताउनि जी ज़िम्मेवारी आहे, कन्याऊं माताउनि खे विल कयूं, मुंहिंजोपन न रखी। समय श्वास पंहिंजे प्रति न रखी, हुन सां बि बेहद जी वैरागी। भई मूंखे पंहिंजे लाइ इहो समय खपे, पंहिंजे खाइण पीअण जे लाइ, पंहिंजी चीज़ुनि जे लाइ न, बाबा जे रथ जे लाइ असांखे करिणो आहे। जीअं बाबा जीअं उन्हनि खे सर्विस ॾींदा, हुन अनुसार ई उहो समय, हुन अनुसार ई उहो हुन श्वास में। लेकिन पंहिंजे लाइ न, अॼु मूंखां नथो पुॼे, अॼु मूंखे थोरो आरामु करिणो आहे, अॼु मुंहिंजे शरीर खे हीअं करिणो आहे, हीअं न कई। समय श्वास पंहिंजे प्रति न लॻाई, सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो, तन मन धन। त तन जे लाइ बि जेको बि कुझु समय लॻाईंदा त बाबा जे तन जे लाइ ई लॻाइनि था न, असां पंहिंजे पर्सनल त न लॻाई। भई आत्मा जी जो ख़ुदि जी इच्छा हू त हुई न, सभु बाबा जे हिसाब सां ई समय श्वास पंहिंजे प्रति न लॻाई। उन सां बि बेहद जो वैरागी। एतिरो सभु कुझु प्रकृति दासी हूंदे हुए बि कोई एक्स्ट्रा साधन यूज़ न कई बाबा। प्रकृति दासी हूंदे हुए भी कोई एक्स्ट्रा साधन न यूज़ कई, सदा साधारण लाइफ में रहियो, कोई स्पेशल चीज़ पंहिंजे कार्य में न लॻाई।
वस्त्र ताईं हिकु ई प्रकार जा वस्त्र अंत ताईं रहिया, चेंज न कई। ॿारनि जे लाइ मकान ठाहियईं लेकिन स्वयं यूज़ न कई। ॿारनि जे चइण ते बि ॿुधंदे हुए उपराम रहिया। सदा ॿारनि जो स्नेह ॾिसंदे हुए इहे ई शब्द रहियो, सभु ॿारनि जे लाइ आहे। त हिन खे चइबो आहे बेह जी वैराग्य वृत्ति प्रत्यक्ष जीवन में रही। अंत ताईं ॾिठो, ॿार साम्हूं हुया, हथ पकड़ल हुयो, लेकिन लगाव रहियो। बेह जी वैराग्य वृत्ति रही। बाबा उन समय पंहिंजो स्नेह समाए छॾियईं ऐं करम भोग खे सहन पिया करनि। स्नेही ॿार, अनन्य ॿार साम्हूं हूंदे हुए बि बाबा में बेहद जो वैराग्य रहियो। छो? बाबा ॿिनि शक्तियुनि जो वर्णन कयो अथई हिकु मुरली में, कि बाबा हिकु अव्यक्त महावाक्य में, कि बाबा उन समय समाइण ऐं सहन शक्ति खे यूज़ कई। स्नेह समाईंदो वियो ॿारनि जो ऐं करम भोग खे सहन कंदो रहियो। इन जे कारण बेहद जी वैराग्य वृत्ति रही। सेकेंड में उपराम वृत्ति जो, बेहद जे वैराग्य जो सबूत ॾिठो। एतिरो स्नेही ॿार हूंदे हुए बि उपराम थी विया बाबा। बेहद जी वैराग्य वृत्ति थी वई बाबा जी। मतिलबु सभु कुझु बाबा ॿारनि जी सेवा अर्थ सभु ॿारनि खे कई। वैसे बि पंहिंजो त हुयो ई न, शिव बाबा जो ई आहे। हिकु ई लग्न सेवा सेवा ऐं सेवा, बाक़ी सभु ॻाल्हियुनि खां उपराम। भई हाणे हिन शरीर में रही करे सेवा नथो करे सघां, त चलो बाबा हिकु ऑप्शन ॾिनई कि फ़रिश्तो ठही करे सेवा करो, त बाबा फ़रिश्तो ठही करे सेवा 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 सेवा, तॾहिं त सहज उपराम थी विया न। हिन खे चइबो आहे बेह जी वैरागी। हाणे समय प्रमाण बेहद जे वैराग्य वृत्ति खे इमर्ज करो। बिना बेहद जे वैराग्य वृत्ति जे सकाश जी सेवा न थी सघंदी। अगरि असां बेहद जे वैरागी न रहंदासीं त असां सभिनि खे सकाश न ॾेई सघंदासीं। फॉलो फादर करो। साकार में ब्रह्मा बाप रहियो, निराकार जी त ॻाल्हि छॾो। साकार में सर्व प्राप्ति जा साधन हूंदे हुए बि, सर्व ॿारनि जी ज़िम्मेवारी हूंदे हुए बि, सर्कमस्टेंसिस समस्याऊं ईंदे हुए बि पास थी विया न। एॾी सारा साधन हूंदे हुए बि बाबा कॾहिं साधननि सां आकर्षित थिया? मूंखे ईअं खपे, ईअं खपे, ईअं खपे, त माइंड डाइवर्ट थी वञे न। सर्व ॿारनि जी ज़िम्मेवारी हूंदे हुए बि ॿारनि जे स्नेह में स्नेह खे समाईंदा विया। ॿारनि जी ज़िम्मेवारी संभालंदे हुए बि मुंहिंजो न आहे, बाबा जो ऐं सम्झी करे एॾा ज़िम्मेवारी संभाली। एॾो सर्कमस्टेंसिस हूंदे हुए बि, समस्या ईंदे हुए बि बाबा पंहिंजो अभ्यास करनि पिया अंदरि ई अंदरि। पास विद ऑनर्स जो सर्टिफिकेट वठी वरितई न। त बाबा चवनि था विशेष कारण बेहद जी वैराग्य वृत्ति। विशेष हिन में छा थियो? सभु कुझु हूंदे हुए बि, सभु कुझु ॾिसजे हूंदी, सभु कुझु साम्हूं परिस्थितियूं हूंदे हुए बि सदा बेहद जो वैरागी हुयो बाबा। हाणे सूक्ष्म सोने जी जंजीर जे लगाव, ॾाढा महीन सूक्ष्म लगाव ॾाढा आहिनि ॿारनि जे जीवन में। कई ॿार त लगाव खे सम्झंदा बि न आहिनि कि लगाव आहे। कई ॿार त लगाव खे सम्झंदा बि न आहिनि कि लगाव आहे। सम्झंदा आहिनि इहे त थींदो ई आहे, इहे त हलंदो ई आहे, मुक्त थियणो आहे न, मुक्त थियणो आहे न, लेकिन इहे त हलंदो ई आहे। अनेक प्रकार जे लगाव बेहद जी वैरागी ठहिण न ॾींदा आहिनि। चाहण ऐं ठहिण, संकल्प बि कंदा आहिनि ठहिणो आहे, त चेक करो असांजो कंहिंमें लगाव आहे। हिन देह में लगाव आहे, हिन देह जे संबंध पदार्थ, हीअं त न हिन देह ॾाढी सर्दी आहे, ॾाढो हीअं आहे, त असां सोचूं था अरे अॼु त देह ठीकु न आहे त ईअं नथा करूं, हलो अॼु अमृत वेलो नथा वठूं, अॼु मुरली नथा ॿुधूं, ॾाढी ठंड आहे न। देह खे कपिड़ो आदि ॾेई करे अॼु देह में ईअं थो थिए, ईअं थो थिए, त देह सां लगाव आहे, देह जी चीज़ुनि सां लगाव आहे। कोई चीज़ छुटी पए न आहे,
कोई खाइण पीअण जी चीज़ ना आहे त हीअं त न हुन समय हाँ वो सभु कुझु चीज़ूं हूंदी हुई बि असांखे कोई चीज़ ना आहे त हीअं त न हुन ॾींहुं असांखे बसि उहो चीज़ ई यादि थी अचे त देह जी संबंध पदार्थ वस्तु वैभव कोई संबंधी बीमार आहे छा आहे त हीअं त न बार बार उहो ई यादि थो अचे त इहे असांखे चेक करिणो आहे कि किथे असांजो लगाव आहे लगाव हूंदो त बेह जी वैरागी न रहंदी हाणे सूक्ष्म सोने जी जंजीर जे लगाव ॾाढा महीन जो ॿारनि खे पतो बि न लॻंदो आहे अनेक प्रकार जा लगाव बेह जी वैरागी ठहिण न ॾींदा आहिनि चाहींदा त आहिनि संकल्प बि कंदा आहिनि ठहिणो आहे लेकिन चाहना ऐं करणु ॿिन्हिनि में बैलेंस न आहे त हाणे जो असांजी चाहना आहे कि असां बाप समान संपन्न संपूर्ण ठहूं बाप समान संपन्न संपूर्ण ठहूं त उहो असांखे करिणो बि आहे उन जे लाइ बेह जी वैरागी खपे चाहणा चाहनि ज़्यादा था लेकिन करनि घटि था करण ई आहे बेह जी वैराग वृत्ति इमर्श करे सघंदासीं जॾहिं बेह जी वैराग वृत्ति इमर्श थींदी अञा इमर्ज न आहे विच में मर्ज थींदी आहे पोइ मर्ज थी वेंदी आहे विच में इमर्ज थींदी आहे पोइ मर्ज थी वेंदी आहे समय त कराईंदो ई लेकिन पास विद ऑनर्स न थी सघंदा त हाणे खां ई बेह जी वैराग्य पंहिंजी कमी कमज़ोरियुनि सां बि हाणे वैराग्य अची वञणु खपे पंहिंजी व्यर्थ संकल्प विकल्प आसुरी संस्कार स्वभाव इन्हनि सभिनि सां हिकदमि वैराग्य अची वञणो खपे बिल्कुलु बि इन्हनि खे अचणु न ॾियो पास थींदा लेकिन पास विद ऑनर्स न थी सघंदा समय जी रफ़्तार तेज़ आहे पुरुषारत जी रफ़्तार घटि आहे मोटो पुरुषारत आहे लेकिन सूक्ष्म लगाव में बंदिजी वेंदा आहिनि बाप दादा जॾहिं ॿारनि जो गीत ॿुधंदा आहिनि उड़ी वञो त सोचंदा आहिनि उड़ंदा त लेकिन लगाव उड़न नथो ॾिए न हेॾा था रहनि न होॾा था रहनि हाणे समय प्रमाण लगाव मुक्त बेह जे वैरागी ठहूं मन सां वैराग्य हुजणो खपे सभिनि सां प्रोग्राम प्रमाण वैराग्य थी वेंदो उहो अल्पकाल जो थींदो आहे चेक करो पंहिंजे सूक्ष्म लगाव खे चेक करो मोटी ॻाल्हियूं हाणे ख़तमु थी वियूं आहिनि कुझु ॿार मोटी लगाव सां मुक्त आहिनि लेकिन सूक्ष्म लगाव ॾाढो सूक्ष्म आहे जो स्वयं खे बि चेक न थींदो आहे त के चए मालूम न पवंदो आहे चेक करो सुठी रीति सां चेक करो संपूर्णता जे दर्पण सां लगाव खे चेक करो भई मां हाणे फ़रिश्तो हाणे बाबा मूंखे चए ॿार हलो त कोई अगरि देह में सूर थो थिए त असां हुन देह जे लगाव सां परे आहियूं देह खे कुझु खाइणो पीअणो ईअं त न बाबा चए हलो तव्हां चओ न बाबा अञा देह खे कुझु खाराइणो आहे खाधो न आहे पीतो न आहे देह जी चीज़ कुझु ख़राबु थी वई ऐं हुन समय बाबा चए हलो त ईअं त न बाबा इहा चीज़ ठीकु करे बाबा चए हलो कोई तव्हांजो संबंधी बीमार हुजे त चओ न बाबा अञा इहो ॿारु बीमार आहे हिनखे ठीकु करे हलूं था ये सूक्ष्म लगाव चेक करो सुठी रीति सां चेक करो संपूर्णता जे दर्पण सां लगाव खे चेक करो ये ही ब्रह्मा बाप जी स्मृति दिवस जी गिफ्ट ब्रह्मा बाप खे ॾियो प्यार आहे न त प्यार में छा कबो आहे गिफ्ट ॾिबी आहे न त इहे गिफ्ट ॾियो छॾो सभु किनारा छॾो हाणे उड़ो मुक्त थी वञो बाप दादा बि ख़ुशि थींदा आहिनि कि ॿारनि में उमंग उत्साह उथंदो आहे ॾाढा सुठा स्व उन्नति जा संकल्प बि कंदा आहिनि हाणे हुन संकल्प खे करे ॾेखारियो जो संकल्प कया आहिनि उहो करे ॾेखारियो अच्छा अॼु विशेष टीचर्स जो संगठन इकठो थियो आहे सेवा जो रिटर्न हुन उत्सव रखिबो आहे न सेवा जो रिटर्न इहो उत्सव रखिबो आहे बाप दादा ख़ुशि थींदा आहिनि कि ॿारनि खे सेवा जो फल मिले थो उहा मल्हाइनि था खाइनि था सेवा में नंबरवार सफल रहिया ऐं रहंदा ई सही
अच्छा चारों ओर जे देश विदेश जा स्नेह में समायल हुआ स्नेही ॿार सदा बाप जे स्नेह जे सागर में समाये हुए रहण वारा अति समीप आत्मायूं सदा ब्रह्मा बाप जी विशेषताउनि खे स्वयं में धारण करण वारी श्रेष्ठ आत्मायूं सदा मेहनत मुक्त मौज में रहण वारियूं परमात्मा प्यार में उड़ण वारियूं आत्मायूं मेहनत मुक्त मौज में रहण वारी परमात्मा प्यार में उड़ण वारियूं आत्मायूं बाप समान ठहिण जे संकल्प खे साकार में लाइण वारियूं अहिड़ी दिलाराम बाप जे दिलि में समायल हुए ॿारनि खे विशेष अॼु जे ॾींहुं ब्रह्मा बाप जी पदम पदम गुणा यादि प्यार स्वीकार हुजे बाप दादा त सदा दिलि ॿारनि खे दिलि में बाप दादा त सदा ॿारनि जे दिलि में रहंदा आहिनि वतन में रहंदे बि ॿारनि जे दिलि में रहंदा आहिनि बाप दादा त अहिड़ी दिलि में समाइण वारे ॿारनि खे बाप दादा जे स्नेह जी मोतियुनि जी थालियूं भरे भरे करे यादि प्यार ऐं नमस्ते अहिड़े दिलि में समाइण वारी ॿारनि खे बाप दादा जो स्नेह जी मोतियुनि जी थालियूं भरे भरे करे यादि प्यार ऐं नमस्ते स्वीकार हुजे वरदाना संकल्प रूपी बीज के सदा समृद्ध ठाहिण वारा ज्ञानी तू आत्मा ठहो ज्ञान ॿुधण ऐं ॿुधाइण सां गॾु गॾु ज्ञान स्वरूप ठही वञो ज्ञान स्वरूप अर्थात जंहिंजो हर संकल्प बोल कर्म समृद्ध हुजे व्यर्थ हिकदमि समाप्त ज्ञान स्वरूप अर्थात जंहिंजो हर संकल्प बोल कर्म समृद्ध हुजे व्यर्थ हिकदमि समाप्त थी वञे जाते समृद्ध आहे हुते व्यर्थ न थी सघंदो आहे जाते समृद्ध आहे हुते व्यर्थ न थी सघंदो आहे जाते शक्तिशाली संकल्प हूंदो आहे न इहे त थींदो ई सही उहो संकल्प बि हुजे बोल बि हुजे ओड़ो कर्म बि हुजे त व्यर्थ समाप्त जीअं प्रकाश ऐं अंधकार साथ साथ न हूंदो आहे न त ज्ञान प्रकाश ऐं व्यर्थ अंधकार आहे इन करे ज्ञानी तू आत्मा माना हर संकल्प रूपी बीज समृद्ध हुजे शक्तिशाली जंहिंजो संकल्प समृद्ध आहे हुनजी वाणी कर्म संबंध सहज ई समृद्ध थी वेंदो आहे जंहिंजो संकल्प समृद्ध हूंदो आहे न हुनजो वाणी कर्म संबंध सहज ई समृद्ध अर्थात शक्तिशाली थी वेंदो आहे त पंहिंजे संकल्प खे शक्तिशाली ठाहियो त वाणी कर्म संबंध सहज ई समृद्ध थी वेंदो स्लोगन आहे सूर्यवंशी में अचिणो आहे त योगी ठहो योद्धो न ठहो अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फ़रिश्ते स्थिति जो अनुभव करो डबल जिम्मेवारी हूंदे बि डबल लाइट रहो डबल लाइट रहण सां लौकिक जिम्मेवारियूं कॾहिं थकाईंदियूं न छो जी ट्रस्टी आहियो न ट्रस्टी खे कॾहिं थकावट न थींदी आहे पंहिंजी गृहस्थी पंहिंजी प्रवृत्ति सम्झण सां बोझ थींदो आहे पंहिंजो ई आहे न त बोझ कंहिं ॻाल्हि जो बिल्कुलु ई न्यारो प्यारो बालक सो मालिक ठही वञो अच्छा ओम शांति बाबा की याद करो